नाज़रीन ही सिंधी कुकड़ आहिनि, ठीक है। ये ॾिसो सिंधी कुकड़ आहिनि, ठीक है। फार्मी कुकड़ जाम आम जाम हले तो माण्हू खाइनि था, पर ही सिंधी कुकड़ आहे। हाणे इन जे लाइ आऊं हितां ॾिसो ही चांवर आहिनि, ही चांवर आहिनि तक़रीबन सुठा चांवर जेके आहिनि इहे आहिनि 140 रुपया किलो। इहो इन खे ॾींदो आहियां, पर असल में वरी ॿी कारण आहे। कारण इहो आहे जे वॾे मां वॾी ही कुकड़ छिपकली चऊं या किरड़ी चऊं, केॾी ख़तरनाक हुजे थी, जेको कंहिं खीर में किरी पए त घर जा भाती पीअनि त सभु जा सभु चट। किरड़ी या छिपकली जेकी चइबो आहे, जेके भित ते हलंदियूं आहिनि। हाणे जे ही कुकड़, ही मुंहिंजो बाग़ आहे घर में, ऐं तव्हांखे ॾिसां ही बाग़, ही वण आहिनि, बाग़ छां आहे, कुझु थधिकार छां जे करे हिते थोरी सीनरी ठहियल आहे। सो हिते अगरि कोई छिपकली ॾिसनि था त उनखे ईअं खाइनि था जीअं माना को माण्हू बसि रोस्ट वठी पियो खाए, ऐं अहिड़े तरीक़े सां खाई वञनि था जंहिंजो ज़रो था कनि। हाणे मूंखे ॿुधाए, जेको अखियुनि सां घर भाती ते ॾिसे थो उनखे, वही छिपकली या किरड़ी सॼी खाई माना ही ॻड़काए विया, त हिनखे ही खाईंदो केरु? हालांकि मुंहिंजी त माना रोज़ानी कोशिशि हूंदी आहे हिनखे सुबुह शाम चांवर ॾींदो आहियां, अन्न ॾींदो आहियां, खाईंदा आहिनि बाक़ाइदे सां। जेको थो हिनखे माना ढो हूंदो आहे, पर ही पखी आहिनि, सो हिनखे इहा शइ जॾहिं नज़र अचे थी त ही देरी कोन था कनि। इन लॻे सां बहरारा चवंदा हुआ ही असां कतई हिनखे कोन खाईंदासीं, बाक़ी तूं पाण कुई ऐं खा भले, बाक़ी हीअ असांजी आहिनि जेके देॻड़नि में इहो गोश्त न लॻे। सो मक़सदु चवण जो त इहो अॻे बि खां जेको सिंधी जेको मुर्गी आहे फार्मी खां, इहो हिनखे जेका शइ अची थी खाई थी वञे, ऐं माण्हू भेट में वरी फार्मी गोश्त खाई वियो आहे न, उनखां वरी उहो सुठो लॻे पियो। पर हिनखे ॾिसूं था जी खाए थो अहिड़ी का शइ, त पोइ मज़ो नथो करे। पोइ बि जेको जो आहे वरी बि हिन जो टेस्ट पंहिंजो आहे। पोइ किरड़ी खाए या नांग खणी खाए, पर देॻड़े में जॾहिं वञे थो तॾहिं ज़हर ॿिया सभु ख़तमु।